नौशेरो फिरोज में गवर्नमेंट बॉयज हाई सेकेंडरी स्कूल अबड़ान जो हेडमास्टर उस्ताद सॼण खां स्केली इम्तिहानी फीस 9ॾहीं क्लास जे शागिर्दनि खां 800 खां 1000 रुपया वठण लॻो। घणाई ॿार इम्तिहानी फीस जमा न कराए सघिया। ॿारनि खां सिलपनि जा हर हिक खां 100 खां 200 वठी रहियो आहे। डीओ नौशेरो फिरोज खे अपील आहे त अहिड़े करप्ट हेडमास्टर खे हटाए हिक ईमानदार हेडमास्टर रखियो वञे। ही हेडमास्टर सॼण खां स्केली हिक अताई डॉक्टर आहे जेको अबड़ान में गैर कानूनी तौर ते क्लिनिक हलाए रहियो आहे। डीएचओ खे अपील आहे त हिन अताई डॉक्टर खे हटायो वञे ऐं अबड़ान जी अवाम खे बचायो वञे। शागिर्दनि जो चवणु आहे त हिन करप्ट हेडमास्टर खे हटाए को सुठो हेडमास्टर रखियो वञे। वालिदेन जो चवणु आहे त असांजे ॿारनि खे तरह तरह जूं तकलीफ़ूं ॾेई रहियो आहे। असां हिन हेडमास्टर मां तंग थी विया आहियूं। असांजी साईं सरदार शाह खे अपील आहे ऐं सिंध हुकूमत खे अपील आहे ऐं सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी खे अपील आहे त हिन करप्ट हेडमास्टर खे हटायो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची